सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान महर स्कूल में फर्नीचर जी खोट जो नोटिस वरितो। डिप्टी कमिश्नर घोटकी पारां खानपुर महर वेझो स्कूल के फर्नीचर फ्राहम कयो वियो। ॿियनि स्कूलनि खे बि सहूलियतूं फ्राहम करण जो ऐलान। ख़बर मूजिब सूबाई वज़ीर एंटी करप्शन ज़राअत ऐं स्पोर्ट्स सरदार मोहम्मद बख्श खान महर गवर्नमेंट अली नवाज़ खान बॉयज़ प्राइमरी स्कूल में फर्नीचर जी खोट बाबति ख़बरुनि जो नोटिस वठंदे स्कूल के फर्नीचर फ्राहम करण जूं हिदायतूं जारी कयूं हुयूं, जंहिं तहत डिप्टी कमिश्नर घोटकी डॉक्टर सैयद मोहम्मद अली खानपुर महर वेझो स्कूल पहुची उस्तादनि खे फर्नीचर फ्राहम कयो। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ॻाल्हाईंदे चयो त सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान महर जे ख़ुसूसी हिदायतुनि ते स्कूल खे फर्नीचर फ्राहम कयो वियो आहे। अहिड़नि स्कूलनि जी निशानदही करे सहूलियतूं फ्राहम कंदासूं जिते वरी तइदाद में शागिर्द त आहिनि पर सहूलियतुनि जी खोट आहे। हुन चयो त सिंध हुकूमत कोशिश करे पई त स्कूलनि जी हालत बहितर थिए त जीअं हितां जा शागिर्द बग़ैर कंहिं मुश्किल जे तालीम हासिल करे सघनि, छो त असां सभिनी जो गॾियल मक़सदु तालीम जी बहितरी आहे। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची